गंबड़ रिपोर्टर मदद अली सोलंगी। गंबड़ लग जादोवाण जो रहवासी साफ़ी गुलाब जामणो मीडिया वारनि खे मौक़िफ़ ॾींदे चयो त डॉक्टर अजीब खूड़ो गंबड़ सिटी अस्पताल जो डॉक्टर जेको चवे थो त मूंखे केरु बि कुझु नथो करे सघे, ही एॾो त बाअसर जो सरकारी दमो अस्पताल मां खणी पंहिंजे प्राइवेट हॉस्पिटल जादोवाण में क्लिनिक ते हलाइण लॻो। हिन डान ॻोल्हे खे कंहिंजो हथु आहे, डॉक्टर रहीम बख्श भट्टी या डॉक्टर माजिद जो? डॉक्टर अजीब खूड़ो मुंहिंजे मथां ॾमरजी पियो। मीडिया ऑफिस गंबड़ जे सदर सीनियर साफ़ी गुलाम अली ॼामड़ो मुंहिंजे नंढड़े मासूम न्याणीअ जे हथ में लॻल कैनोला ख़राब थी वई हुई। उहा तब्दील करण जे लाइ चयो त चवणु लॻो मूंखां दवा छो न वरिती अथई, मां बाक़ी हिते छो वेठो आहियां। हिन जो स्टोर ते पयल नकली दवा 50% गर्मीअ जी पिद में पयल आहिनि, जेके मुदो हूंदे बि ख़राब थी चुकी आहे, जेका आवाम जे लाइ नुक़सानकार साबित थींदी। असां आला इदारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त हिन करप्ट डॉक्टर डॉन ॻोल्हो अजीब खूड़ो जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी कयो वेंदो।